शामिल कंदासीं। अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद अहमद चयो आहे त हुकुमरान इक़्तिदार की चादर त छॾे रहिया आहिनि पर चादर खेनि न पई छॾे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में शेख रशीद चयो त वज़ीर वधीक ऐं वज़ारतूं घटि आहिनि। 5 दर्जन खां वधीक वज़ीर रुगो प्रेस कॉन्फ्रेंस में मसरूफ़ आहिनि। हुन चयो त सोशल मीडिया ते हर सुबुह अवाम जी अदालत लॻंदी आहे। 1.5 करोड़ पढ़ियल लिखियल नौजवाननि जे खीसे में फ़ोन आहिनि। शेख रशीद अहमद चयो त हुकुमरान इक़्तिदार जी चादर त छॾे रहिया आहिनि पर चादर खेनि न पई छॾे। हुकुमरान ज़मीनी हक़ीक़तुनि खे सम्झणु नथा चाहिनि। संदसि चवणु हो त अवाम खे माइनस करण वारा पाण माइनस थी वेंदा। यौम आज़ादी खे तबाही जो ॾींहुं न बणायो वञे। 45 ॾींहं अहम आहिनि। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद अहमद चयो त गुरबत सबबि माण्हू आपघात कनि पिया। केपी खां पोइ इस्लामाबाद रावलपिंडी में बि भत्ते लाइ फ़ोन अचणु शुरू थी विया आहिनि। खबरुनि जो सिलसिलो वधाईंदासीं। अॻिते ख़बर शामिल कंदासीं। डॉलर जे अघनि में घटिताई जो सिलसिलो जारी आहे। इंटरबैंक में डॉलर 220 रुपयनि खां बि हेठि अची वियो। इंटरबैंक मार्केट में डॉलर 2 रुपया 27 पैसा घटिजी 19 रुपया 64 पैसनि जो थी वियो आहे। ओपन मार्केट में डॉलर 28 जुलाई जी सतह 244 रुपयनि खां पोइ मजमूई तौर ते 26 रुपयनि जी घटिताई रिकॉर्ड कई वई आहे। माहिरनि जो चवणु आहे त डॉलर जी क़ीमत उन उम्मीद ते घटिजी वई आहे त IMF जे हिन महीने जे आख़िर ताईं कर्ज़ प्रोग्राम जी बहाली सां मुल्की इक़्तिसादी इस्तेहकाम ऐं अदायगियुनि जो तवाज़ुन काबू में अची वेंदो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सरकारी दौरे ते बरतानिया पहुची वियो। ISPR पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सरकारी दौरे ते बरतानिया पहुची वियो। ISPR मूजिब आर्मी चीफ रॉयल मिलिट्री अकेडमी में पासिंग आउट परेड में ख़ासि महिमान तौर शिरकत कंदो। ISPR वधीक ॼाणायो आहे त जनरल कमर जावेद बाजवा दौरे दौरान बरतानवी फ़ौजी क़यादत सां मुलाक़ातूं पिणु कंदो। सिंध हाई कोर्ट सिंध में मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले में देर ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते वफ़ाक़ी ऐं सूबाई सरकार खां धुरियुनि खे जवाब जमा कराइण जी हिदायत करे छॾी। उन मौक़े ते वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत जवाब जमा करण लाइ अदालत खां मोहलत घुरी वरिती, जंहिं बैदि अदालत धुरियुनि खे 22 अगस्त ते लिखत में जवाब जमा कराइण जी हिदायत करे छॾी। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम कराची में कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी मज़ार ते हाज़िरी भरी ऐं आज़ादी के 75 साल पूरा थियण ते पाकिस्तान जे बानी के भेटा पेश कई। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम मज़ार कायद ते गुल रखिया ऐं महिमाननि लाइ रखियल तासुराती किताब में अमरीकी सफ़ारतखाने पारां पंहिंजा वीचार लिखिया। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम पाकिस्तान जे पहिरें वज़ीर आज़म लियाकत अली ख़ान ऐं कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी भेण फातिमा जिन्ना जी मज़ार ते हाज़िरी भरी। हुन म्यूज़ियम जो दौरो कंदे पाकिस्तान जे बानी जी ज़िंदगी सां सलाहियल नादिर फ़िल्पान जो मुआइनो कयो। अमरीकी सफ़ीर महिमाननि जी किताबनि ते वीचार दर्ज कंदे चयो त मज़ार कायद जो दौरो ऐं पाकिस्तान जे बानी जे अज़ीम वरसी खे यादि कंदे भेटा पेश करण लाइ हुन लाइ फ़ख़ुर जोगी ॻाल्हि आहे। हुन जो कायद आज़म
आलम मोहम्मद अली जना पंहिंजे मुल्क ऐं पाड़ेसरी मुल्कनि में अमन सूदो पाकिस्तान में मज़हबी रवादारी माशी ऐं मुआशरती सघ जो तसवुरु ॾिनो। संदसि चवणो त अमरीका पाकिस्तान जे बानी जे ख़्यालनि जे वर्च में भाईवारी आहे। हू अमरीकी अवाम तरफ़ां पाकिस्तान खे आज़ादी जा 75 साल पूरा थियण ते दिल जी गहराइनि सां वाधायूं पेश कनि था। डोनाल्ड ब्लूम चयो त अमरीका ऐं पाकिस्तान हलंदड़ साल ॿतरफ़ा लाॻापनि खे 75 साल पूरा थियण जी ख़ुशी मल्हाए रहिया आहिनि। अमरीका पाकिस्तान सां डिघे मुदे ऐं पाइदार लाॻापनि जो क़दुरु करे थो ऐं सदाईं इहो इज़हार कंदो रहियो आहे त अमरीका लाइ मज़बूत, ख़ुशहाल ऐं जमहूरी पाकिस्तान तमामु घणी अहमियत रखे थो। हैदराबाद में गैस की लीकेज सबब धमाके में फौत थियलनि जो अंग 4 थी वियो। हैदराबाद के पठान कॉलोनी वारे इलाइक़े में रध पचा दौरान गैस लीक थियण सबब थियल धमाके में एक ॼणो फौत ऐं 13 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। ज़ख़्मियुनि मां वधीक 3 ॼणा ज़ख़्मनि जी सट न सहंदे कराची जी अस्पताल में फौत थी विया, जंहिं बैदि फौत थी वियलनि जो अंग 4 थी वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त फौत थियलनि में पैरामेडिकल एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी जो वालिद रतन अमर सवेत्री ऐं भेण ओशा शामिल आहिनि। मिठाणी भरिसां नींगरी गैस्ट्रो विघे फौत थी वई। ॻोठ अली अकबर मल्हा में 5 वरनि जी नींगरी आयशा मल्हा गैस्ट्रो विघे फौत थी वई। ॼाणायल ॻोठ 50 खां वधीक मरीज़नि में ॻोठ में ॿारड़ा मुब्तला आहिनि। ॻोठाणनि सिहत खाते जे सूबे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त गैस्ट्रो मुतासिर इलाइक़नि में टीमूं मोकिले वधीक ॿारड़नि खे मरण खां बचायो वञे। नऊ कोट जे गंजबख्श कॉलोनी जा 80 खां वधीक रहवासी गैस्ट्रो में वठिजी विया आहिनि। मुतासिरनि में नौजवान ऐं पीरसन जो बि अंग शामिल आहे। मुतासिरनि जो चवणु आहे त सरकारी अस्पताल में सहूलियतनि जी अणाट आहे, जॾहिं त गुरबत सबबु ख़ानगी अस्पतालुनि में इलाज कराइण खां लाचार बणियल आहिनि। मुतासिरनि सिहत खाते जे इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त सरकारी अस्पताल खे सहूलियतूं फ़राहम करे मिसकीन माण्हुनि खे दरबदर थियण खां बचायो वञे। बिरा रोड ऐं भरपासे में गैस्ट्रो वबाई सूरत इख्तियार करे वरिती आहे, जंहिं सबब नींगर फौत थी वियो आहे। ॻोठ मोहम्मद बचल लहराणी में गैस्ट्रो विघे 16 वरे जो ताज मोहम्मद लहराणी फौत थी वियो, जॾहिं त केतिराई मरीज़ वबा में वरितल आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त गैस्ट्रो जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वबा वधंदी पई वञे, पर इलाइक़े में सिहत खाते पारां इलाइक़े जूं के बि सहूलियतूं इलाइक़े में मुहैया नथियूं कयूं वञनि। राज़ी देरो वेझो बाग़ मां पीरसन जो बाहि में सड़ियल लाश हथायो आहे। अंबनि जे बाग़ मां हथायल लाश जी सुञाणप ॻोठ दिलावर खोड़ो जे रहवासी 72 वरे जे फ़क़ीर अली हसन खोड़ो तौर थी आहे। फ़ौती रिटायर फ़ौजी हो, जेको कुझु अरसे खां दरगाह गिदर फ़क़ीर फ्लोर ते ईंदड़ पांधेड़नि जी सार संभाल करण जा फ़र्ज़ सर अंजाम ॾींदो हो।